इहो पहिरियां मूं चयो जो मुंहिंजे परदेसी न जोगीड़ो थे जाए जोईस वॾो मुकबल हलियो। मूं जॾहिं साईं हसन शाह वटि टेस्ट कई पंहिंजो मेवो फ़क़ीर हो असांखे थर मां वठी आयो। इहा मूंखे महीने ॾेढ ते मूं साईं खां पुछियो मूंखे जी 1,35,000 किश्त निकिरी चुकी आहे मुंहिंजी मशीन आहे त पूरे कोन थी पोइ मूंखे गाॾी इनाम में वठी ॾिनऊं। उन वक़्तु मुंहिंजा 62,000 में गाॾी वरिती जेका पहिरियों नंबर। हीअं त ॻाल्हि चोटी ते चई हुई आहे। हाणे यार असांजी पछाड़ी हला करे अञा वक़्तु सुठो पियो निबिरे। हाणे मसइलो इहो त आयो सकाफ़त खाते में अॼु जे ॿार सां इहो निभाईंदो शाह में उमेदूं आहिनि ऐं चीज बंदर साईं अदा मियां मोहम्मद हसन जेको सिंध चेयरमैन आहे कराची में रहे थो। हिन मां चीज बंद शहर आहे वॾो मुंहिंजो ज़मीनदार आहे। उनजो अली मोहम्मद आजिर जो पुटु आहे जंहिंजो शाइरी में ॻायो उनजा किताब आहिनि। उहो मुंहिंजी वॾी इज़त रखे हितां खां पैसा लिफ़ाफ़े में विझी दोस्त सां सांदो चील बंदि करे छाछे खणी तोहफ़ा गुलनि जा गॾु जेको दोस्त ॾिसी आहे एॾी तुंहिंजी केॾी राई आहे जो माना साईं कितां थो तोहफ़ा थो ॾे मोकिले। उन जे लाइ मूंखे वॾी ख़ुशी आहे। अलाह हिनखे वधाए अलाह करे ज़िंदगी सां ख़ुशि रहे। मुंहिंजी मदद अञा ताईं जॾहिं वञा लख इतूं उते कीअं अॼु सरदार शाह वटि मुंहिंजी इज़त आहे। उनखे मूं ॻायो बि आहे ऐं उनखे मूं सदा अलाह खे हाणे इन हिसाब सां बि अलाह करे हिनखे अलाह नवाज़े ख़ुशि हुजे उन लाइ बि सभु कुझु घुरियो आहे। अलाह हिनखे वधाईंदो असांजी उमेद आहे असांखे बि अॻिते मदद कंदो असांखे इष्ट अची ॻाई सघूं जेका हयाती रब तरफ़ां आहे। तॾहिं उहा जेका कुनरी में गाॾी पहिरियों नंबर हुई जेका मूंखे साईं वठी कपली मां ऐं उन खां पोइ साईं वटि मुंहिंजी इज़त वॾी हुई। साईं हैदराबाद खां इहो आयो पंहिंजो अदा कपनी वारो पुष्टा मां शाह गॾु करे तो हल खे खज़ानो खोले ॾियां पंहिंजी परापटी छा जलाल खे मुंहुं ठाहियो आहे पर मूं वफ़ादारी साईं सां कई मूं इहा छॾी कोन। पंजाब मूं छॾी मूं 5 खयां ते साईं सां मूं निभायो। पोइ साईं हसन शाह मूंसां निभाए या न निभाए त मूंखे कुदरत आहे सभु कंहिंजो पर उन जी कपनी मूं ठाही। शुरूआत में हिकिड़ो तंबू लॻल उन में मूं किट कई हुई। तंहिंखां पोइ अलाए जो साईं मालो माल थी वियो। महीने ॾेढ में जेको 1,35,000 पाण मूंसां चए थो उन में कमाई हूंदी न मुंहिंजो अॻिते किटो हलनि पियो। हर मुल्क में हलनि थियूं हिकिड़े में न हर मुल्क में हलनि थियूं। हर तरह अलाह खे पास आहे दोस्तनि खे चयो आहे मुंहिंजो वास्तो आहे त मुंहिंजी मदद बि कनि पिया माली जानी इज़त सभु कुझु मूंखे मिले पियो। इहे अलाह जा थोरा था मूंखे माण्हुनि जा भलायूं भेरा घणी घणी दसि केतिरा एलिया थरी इहे हाल अथई इहे हवाल अथई। हाणे अलाह जंहिंजी का वञा असांजी इज़त हुई ॻाइणु हो महफ़िलूं हुयूं सरकारी फंक्शन हुआ हर ॻाल्हि जी सहूलियत हुई। हींअर जेको टाइम आयो आहे एॾो नाज़ुक असांखे लॻे पियो जंहिंजे का हथ आहे कोन जो असीं ॻाइणा माण्हू जेके हुआसीं ॿिए धंधे करणु अची वियासीं। ऐं सोचां थो त ॻाइणु ख़तमु थी चुको आहे। जेका के सरकारी फंक्शन हूंदा सोपी माना आऊं त कोन थो ॾिसां जो असांखे मिले जंहिंमां असीं पंहिंजो वक़्तु सजाए सघूं। हाणे सिंध सखाकार आहिनि उन जो उमेद आसो वेठो आहे साईं में थी सघे असांखे तंगा ॾे जो असीं पंहिंजी ज़िंदगी पिछाड़ी सुठी कटूं ऐं वरी स्टेज ते अची सघूं। भला उहे न कंदा त पोइ हींअर उन सोठल फ़क़ीर खे वञा 2 लख जो चेक ॾिनो हो अदा पंहिंजे ज़रदार हर साल मुंहिंजी सुठी मदद कयो हिन साल अञा जेको कयो इहो शुक्र आहे उनखे आउं छा चई सघां थो। साईं वटि असांजी हुजा साईं वॾी इज़त रखे थो अलाह उन रखींदो यार गंज थी वेंदा कुझु कोन पिछाड़ी पात हुजे रब खे आहे।
चाहे नाश्तो कयो तो चाह पीती सो हाणे कंहिं ॻाल्हि जी घुरिज आहे कोन लालच आहे कोन को पोखूं कोन को हारी बनी पोखे थो इहो वरी ॿ टे ॿिनि पती ते ॾियो छॾियो था पर असीं वञूं कोन खायो था वञनि बराबरि सच्चाई त आहे कोन सभु कंहिंजो हथ मेरो अल्लाह पाक जा लख एहसान बाबा पुट पोटा ॾोटा मां घणी थी विया न आज पेट में समझो बाबा गुज़ारे घणे मज़दूर सो दुख ॾिठासीं वरी अल्लाह पाक साथ ॾिनो सुठा थी राजी आहे सो अचे हाणे पछाड़ जी बात मुंहिंजे अल्लाह खे तो जो वॾी ॻाल्हि हुई थियो 27 साल में SP साहब मिठी में मूंखे जिनके जी चएं जेको पैसा खणाए ॾियनि जिते चएं उते ड्यूटी ॾियनि रिटायर न थी 5000 मुंहिंजी जेब में विझी चाहूं पीआरे एॾी मूंखे इज़त थी SP साहब हे छोकिरो मुंहिंजो खणियो तॾहिं मुफ़्त में खणी ॾियाजी खणी ईंदो वॾा मुंहिंजे अलाह जा अहसान हुआ न जिते वियसि पियो त मूंखे इज़त मिली पई हाँ हुसी इज्जत जो बुखियो बस पैसे जो बुखियो थियसि कोन को आहे उते मुंहिंजी थल में ज़मीन आहे हिते 14 एकड़ ज़मीन आहे त गंज मुल कमाया कुझु कोन्हे हिते पिया हुआ माल मारियूं छॾे धणी रवानो थींदो कुझु हथ पेर खणी वेंदो कपण जा नसीब अलाए किथे नसीब थी मूंखे 100 माण्हू मुंहिंजी अदरमान कई इहा त इज़त न भई आई पीआरो सदन मसाल हुजनि सुठो अदरमान कई इहा ॻाल्हि आहे ॿियो कुझु इस दुनिया में कुछ न कमाया बाल बिधेरा सिर ते पिया नओं इश्क अंग लगाया एक पलो न धोया लाल जोगी मानी अदा इलियास ईमान सा हयाती में कुछ कोने को बका कोने को कुछ ये आए मोहब्बत हिकड़े डी मानो चंदा यार बिना फिलन मानो हो चढ़ गयो न त कुछ रोटी अचे थी या परे वक़्तु मुंहिंजे देरि कोन थो करे हा हिन पोइ इहो तोसां मुंहिंजो वाइदो तूं ॾींहं जी कजांइ पोइ आउं तोखे कलाक ॾेढ भरे ॾींदुसि गोल कराए उमिरि आहे न हाणे हिन खां पोइ कहिड़ी उमिरि आहे 50 साल ते मुड़ुसु ख़तमु आँखा हेठि कंहिंजी जमाल किथे आहे नशा ही खाधा जेके हिनखे खाए छॾंदा ख़तमु नज़र बिही वेंदी पोइ छा कंदा मुंहिंजूं ॿार हिकिड़ी अखी मैं न खुई ही घटि हुई घटि थी हुई उहा अचा कनि बसां वरी हली मूंखे दोस्तनि चयो पिछे मुंहिंजो वञा थो कुदरत जो कमु आहे अञा बि अलाह जॾहिं बि राज़ी आहे मूंखे चङी तरह हलाए पियो न इहो मुंहिंजो रब जा शुक्र आहिनि अहसान अलाह जा दादा अलाह जी घणी इज़त थी आहे हिन में इंसान जी ख़ुशबू राजी वञे त भलो कमु आहे कूड़ो कुप्तियो थी वीचारो मरे हुनखे छा थींदो बाबा कुझु कोन थींदो करियो को सुठो कमु
ले मगो थी अदा ठाहियो काल जेके आया हुआ उहे पाण हिते जा रहियल बणिया पाण कयो कुझु बड़ी संगत में हलियासीं माशा अल्लाह माण्हू जेके मां जति हींअर आया ईमान सां मुंहिंजे ॾिसनि त उहे किथे बीठा मां कुझु कोन कयो मिड़ी संगत में हलियासीं ऐं बसि इहा ॻाल्हि आहे सभु को पंहिंजो लिखियो खाईंदो मूंखे त प्लाट 3 मिलिया संगत में उमरकोट में मूं छॾे छॾिया उहे जे न छॾा त छा हो नसीब कोन हो त पोइ छा आहे अलाह मालिक ज़िंदगी सुठी राजी हुई हिनखे चई छा आयो आहे मथे टे प्लाट संगत लिकाए करे 20 पिया पाणी हो कागज़ मो 100 जो प्लाट हो खाड़कनि